अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिसीअ से घुरनि जे वाटींदड़ विच में ओके ॿियो पुछनि सरोजन संभाहियो। भलारे भिटदड़नि जे भलारे बैद सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी आहे दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मेणे महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 7 जुलाई 2025 सूमर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआति में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो जो असुख सलामती सां जो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि हुजो सिंध लाइ सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। मुल्क जे आइन में जिन इंसानी ऐं जमहूरी आज़ादियुनि जो ज़िक्र थियल आहे, छा उहे समूरियूं आज़ादियूं हितां जे अवाम खे मिलियल आहिनि? उन जो जवाबु न में आहे, छाकाणि त नाले मात्र जमहूरी हुकूमतूं न पाण ते तनक़ीद बर्दाश्त कंदियूं आहिनि ऐं न ई उन्हनि जो उन ॻाल्हि सां को वास्तो आहे त अवाम खे इज़हार जी आज़ादी हुजे, अवाम खे सियासत जी आज़ादी हुजे, अवाम खे हर उहा आज़ादी मिलियल हुजे जंहिंजो ज़िक्र आइन में कयल आहे। पाकिस्तान घणनि ई मसइलनि में वरतल मुल्क आहे जिन मां दहशतगर्दी हिकु अहम तरीन मसइलो आहे। उनखां सवाइ सूबनि जे वसीलनि ते जेका मर्कज़ जी जलगार आहे उहो पिणु हितां जे असलोकनि माण्हुनि लाइ मसइला पैदा करे रही आहे। जॾहिं मुल्क में कारपोरेट फार्मिंग जे नाले में सिंधियूं ज़मीनूं फॿायूं वञनि थियूं ऐं हितां माण्हू उन्हनि ख़िलाफ़ु एहतिजाज कनि था त उन्हनि ख़िलाफ़ु रियासती इदारा कात कुहाड़ा खणी निकिरी ईंदा आहिनि। उन्हनि ते दहशतगर्द हुजण जो लेबल लॻाए गैर इंसानी सलूक कयो वेंदो आहे। अहिड़ी सूरतहाल खे मुंहुं ॾींदड़ सिंध जो हिकु ॻोठु पिणु आहे। मोरे भरिसां बजराणी लगारी ॻोठु हिन वक़्तु वॾी पीड़ा मां गुज़री रहियो आहे। 5 ॾींहं अॻु उन ॻोठ में हिकु नौजवान औरत पंहिंजे 2 सालनि जी ॿारड़ी सां सिंधु दरिया में टिपो ॾेई पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। औरत जो लाश त मिली वियो पर ॿारड़ी भली जो लाश अञा ताईं कोन मिली सघियो आहे। दरिया में टिपो ॾींदड़ ॻोरहारी फज़ीला जो लाश हथ आयो। हिन औरत ॻोठ खे पुलिस करे बुख ऐं बदहाली सबबि दरिया में टिपो ॾिनो हो। मक़ामी माण्हुनि ऐं टोबनि जी मदद सां 24 कलाकनि खां पोइ फज़ीला जो लाश हथ कयो वियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त महीने खां ॻोठ खे कड़ो चढ़ियल आहे, अच वञ बंदि लॻी पई आहे, रोज़गार कोन्हे, उन करे हयातियूं ख़तरे में आहिनि। सिंध हुकूमत खे उन ॻोठ बाबति सोचणु घुरिजे जेको लाॻीतो दुनिया खां कटियो पियो आहे, जंहिंमां को माण्हू ॿाहिरि नथो निकिरी सघे ऐं हिकु ख़ौफ़ वारो माहौल छायल आहे। अहिड़ी सूरतहाल में माण्हू आपघात न कंदा त ॿियो छा कंदा जॾहिं उन्हनि जे जीअण जा सभु वसीला बंदि कया विया आहिनि। उतां जे ॻोठाणनि खे कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ु एहतिजाज करण जी सज़ा ॾिनी पई वञे, जंहिं करे उते ज़िंदगी ॼण रिढ़ी रही आहे। बुख ऐं बदहाली माण्हुनि खां जीअण खसे वरितो आहे। असीं सम्झूं था त जंहिं बेवसी जी हालति में माउ पंहिंजी नंढड़ी धीउ सां आपघात कयो आहे उहो अमल हुकुमरान लाइ शर्मनाक आहे। हीअ जवान औरत जो मौत केतिरा ई सवाल छॾे वियो आहे। उन करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ॻोठ बजराणी लेगारी जी पुलिस जो कड़ो ख़तमु कयो वञे, उते माण्हुनि जी ज़िंदगी मामूल ते आंदी वञे त जीअं ॻोठाणा साह खणी सघनि ऐं उहे दुनिया सां गॾिजी सघनि। ॿी सूरत में केतिरा ई ॻोठाणा फज़ीला वांगुरु आपघात करण खे तरजीह ॾींदा। हुकुमराननि खे पंहिंजनि माण्हुनि जी मालिकी करणु घुरिजे। सिंध सां नाइंसाफ़ी जे वरजायल बाब जे उनवान हेठि मोहम्मद एहसान लगारी लिखे थो, सिंध हाण ॾहाकनि खां अवैली या अॻाटे ख़रीफ़ में शदीद पाणी जी खोड़ सां मुंहुं ॾींदी रही आहे, जंहिंजो असरु सिंध ऐं बलूचिस्तान जे पूरे ख़रीफ़ ते पवे थो। सिंध ते अॾियल तरबिला डैम जंहिंजी मालिकी मस्त हाथी वावडा वटि आहे, उते पैदा थियल पाणी खे हेठि छॾण ऐं न छॾण जी हथरादो पैदा कयल बहिरान खे हिकु ग़ैर मुनसिफ़ाणे फ़ैसिले जी सूरत में बदिलाए छॾियो। हीउ बहिरान का कुदरती आफ़त न हो बल्कि नाक़स पॉलिसियुनि ऐं फ़ैसिलनि जो नतीजो हो जंहिंजो बार हेठायनि सूबनि ते पियो। जॾहिं त पंजाब पंहिंजे पासे वहंदड़ कैनालनि मां मर्ज़ी पटांदड़ पाणी पिए खयो।
अप्रैल खां वठी जून जी शुरूआत ताईं जॾहिं सिंध जी ज़रायत लाइ वोण चांवर ऐं कमंद लाइ पाणी घुरिबल हूंदो आहे उन वक़्तु वापडा ऐं इंडस रिवर सिस्टम अथॉरिटी इरसा तरबेला डैम मां पाणी छॾण बजाए उनखे ज़ख़ीरो करण खे तरजीह ॾिनी। सिंध हुकूमत ज़रई माहिरनि ऐं आबादगारनि जे नुमाइंदनि बार बार ख़बरदार कयो त उन वक़्तु पाणी छॾण जी सख़्तु ज़रूरत आहे। संदन मौक़िफ़ वाज़े हो त जुलाई में शुरू थींदड़ वसकारे ऐं ग्लेशियरनि जे ॻरण सां तरबेला पाण मुरादो भरिजंदो। तंहिं करे मौजूदा पोखी जी मौसम में पाणी रोकणु सिंध जी ज़रई मैशत लाइ ख़तरनाक हूंदो। 4 जुलाई 2025 ते तरबेला जी सतह 1520 फुट ते पहुची चुकी हुई, जेका उनजी मुकमिल सतह 1550 फुट खां फ़क़्ति 30 फुट घटि आहे। डैम जा स्पेल बि 4 जुलाई ते खोलिया विया, जिन मां रोज़ानो 2,65,000 क्यूसिक खां वधीक पाणी हेठाहीं वारनि इलाइक़नि ॾांहुं छॾियो पियो वञे। हिन हक़ीक़त सिंध जे उन दलील खे पको करे छॾियो आहे त अप्रैल खां जून ताईं पाणी रोकणु गैर ज़रूरी हो, छो त ईंदड़ वक़्त वारा कुदरती वहिकरा डैम खे भरण लाइ काफ़ी हुआ। पर अफ़सोस, जॾहिं फ़सलनि खे पाणी जी सख़्तु ज़रूरत हुई तॾहिं वफ़ाक़ी इदारनि पंहिंजे तरजीहनि खे ज़राए जे बदिरां डैम जे भरण ऐं तवानाई जे पैदावार खे मरकूज़ रखियो। हीअ पाकिस्तान जे आइने क़ानूननि जी बराबरीअ वारे असूलनि खे पासीरो करणु हो। जॾहिं मौसमी अकथियूं ऐं मॉडल ॿुधाए रहिया हुआ त गर्मी ग्लेशियरनि खे वधीक रिझाईंदी ऐं मींहं पिणु आम हालतुनि खां वधीक पवंदा, उन जे बावजूदि डैम में पाणी अॻु में ई गॾु करणु अजीब दानिशमंदी हुई, जंहिंजे नतीजे में सिंध बलूचिस्तान खे पाणी जी अणाट ॾिसणी पई। ख़ासि करे कपह जी पोखाए जो वक़्तु त सिंध जे हथनि मां निकिरी वियो। मई 2025 में तरबेला में रोज़ानो सरासरी पाणी जे अचण जो 1,65,527 क्यूसिक ऐं छॾण जो वहिकिरो 1,44,736 क्यूसिक रहियो, जंहिंसां 1,487 मिलियन एकड़ फुट पाणी ज़ख़ीरो थियो। जून जी शुरूआत 10 ॾींहंनि में हेठि पाणी ईंदड़ वहिकरनि खां वधीक छॾियो वियो, पर 11 जून खां पोइ आमद जी वाध सां पाणी वरी ज़ख़ीरो थियणु लॻो ऐं महीने जी पुॼाणी ताईं MF 0.337 वधीक पाणी महफ़ूज़ कयो वियो। जुलाई जे पहिरियनि 4 ॾींहंनि में जॾहिं पाणी जी आमद 2,80,550 क्यूसिक रही, तॾहिं वापडा सिर्फ़ु 1,49,925 क्यूसिक पाणी छॾियो, जंहिंसां फ़क़्ति 4 ॾींहंनि में 1.039 MF पाणी ज़ख़ीरो थियो। उन गॾु कयल ज़ख़ीरनि जो मतिलबु इहो हो त सिंध खे अवाइल ख़रीफ़ में पाणी न मिलियो, जॾहिं त उहो वक़्तु ज़रई लिहाज़ खां सभ खां नाज़ुक हूंदो आहे। उहो पिणु यादि रखणु घुरिजे त सिंध खे पाणी चश्मा वटि ॾिनो थो वञे, जंहिंखे गुडू ताईं पहुचंदे 2 हफ़्ता लॻियो वञनि। तरबेला मां पाणी न छॾण जो सबबु सिर्फ़ु पॉलिसी न पर ऑपरेशनल नाकामी पिणु हुई। टनल 4 जेको तरबेला जे चोथें तोसी मनसूबे तहत तइमीर कयो वियो, उनजे लोअर लेवल आउटलेट ज़रिए कुल 75,000 क्यूसिक पाणी छॾण जी गुंजाइश रखियलु आहे, पर जीअं अॻे ई काफ़ी मज़मूननि ऐं ख़बरनि में अची चुको आहे त उहो अञा ताईं हलण जहिड़ो न कयो वियो आहे। ॻणती जोगी ॻाल्हि हीअ आहे त वापडा गुज़िरियल 33 महीननि खां लो लेवल आउटलेट खे फ़ाल न कयो, जेको घटि सतह ते पाणी छॾण लाइ अहम निज़ाम आहे। हिन टेक्निकल उरह ज़ोराईअ जे नतीजे में वापडा जी मजमूई इख़राज जी सलाहियत महदूद थी वई। मई ऐं जून जे वधीक वहिकरनि जे बावजूदि पाणी हेठाहीं वारनि इलाइक़नि ताईं न पहुची सघियो। उन दौरान पंजाब लाइ चिश्मा जहलम ऐं तोसा पंजनद लिंक केनालनि ज़रिए पाणी जी फ़राहमी जारी रही, जेके इरसा जे इख़्तियार हेठि आहिनि। उन्हनि केनालनि खे खोलण जो अमल उन वक़्तु कयो वियो जॾहिं सिंध जे गुडू सखर ऐं कोटड़ी बैराजनि खे 30% खां वधीक पाणी जी खोट दरपेश हुई। सिंध हुकूमत मुसलसल चवंदी रही आहे त पंजाब ऐं उन वक़्त में बि पाणी वठी रहियो हो जॾहिं बाक़ी सूबा बुनियादी ज़रूरतनि लाइ बि तकलीफ़ में हुआ। अहिड़ी सूरतहाल इरसा जे गैर जानिबदारी ते संजीदा सवाल उथारे थी त छा हीउ इदारो वाक़ई पाणी जी मुनसिफ़ाणी विरछ लाइ कमु करे थो या हिकु सूबे जे मुफ़ादनि लाइ। पाणी जी खोड़ जा नतीजा ख़ौफ़नाक हुआ। सिंध जे शाख़नि में पाणी न हुजण सबबु फ़सलनि खे नुक़सानु पहुतो। आबादगारनि खे जॾहिं वक़्त ते पाणी नथो मिले त फ़सल घटि थियनि था।
या न थियण करे ज़रई कर्ज़ जो भार वधे थो, छो त पैदावार न थियण सबबि वापसी मुमकिन नथी थिए। बलूचिस्तान खे बि पुट फीडर ऐं खीरथर कैनालनि मां वहिकरो घटिजण सबबि हज़ारे एकड़ ज़मीन पोखी खां वांझल रही। हीउ बहिरान सिर्फ़ु ज़रई मसइलो न पर हिकु समाजी ऐं सियासी चैलेंज बि आहे। जेकॾहिं हिकु सूबे खे बार बार उनजे जाइज़ हक़नि खां महरूम कयो वेंदो त एतमाद ऐं शराकतदारी कमज़ोर थींदी। सिंध जेका अॻी पाणी जी घटिताई, सामूंडी चाढ़ ऐं माहौली ज़वाल जे बहिरान सां विढ़ी रही आहे, उन ते वधीक बार विझणु वफ़ाक़ी इदारे जी ज़िमेवारी खे गर्व बणाए थो। 2025 जो बहिरान इहो वाज़िह करे थो त पाणी जे इंतिज़ाम बाबति मौजूदा पॉलिसियूं न रुॻो नाक़िस आहिनि पर वक़्त जे तक़ाज़ाउनि सां बि हम आहंग न आहिनि। हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त हुकूमत तरबेला, मंगला ऐं ॿियनि डैमनि जे ऑपरेशनल पॉलिसियुनि जो नए सिर जाइज़ो वठे। पाणी जी क़ानूनी विर्छ जेका 1991 जे वाटर अपोर्चमेंट अकार्ड तहत तय थियल आहे, उन ते सख़्ती सां अमल करे वाबड़ा खे पंहिंजी तवानाई पैदा करण वारी तरजीह जे अॻियां ज़राइत खे तरजीह ॾियणी पवंदी, छो त ज़रई मैशत लखें ख़ानदान जी ज़िंदगी सां जुड़ियल आहे। हूं बि असां वटि अॻु में ई वाधू बिजली पैदा थी रही आहे। वाबड़ा खे पिणु पंहिंजे ढांचनि जी नाहिरी ते ग़ौर करणो पवंदो। लो लेवल आउटलेट खे फौरी तौर ते बहाल करणु, T5 खे ॿीहर आपाशी लाइ क़ाबिल इस्तेमालु बणाइणु ऐं स्पिलवेज़ जे ऑपरेशन खे शफ़ाफ़ बणाइणु वक़्त जी ज़रूरत आहे। इरसा लाइ बि ज़रूरी आहे त हूअ पंहिंजी फ़ैसिला साज़ी में सभिनी सूबनि जी ज़रूरतनि खे नज़र में रखे ऐं कंहिं बि फ़ैसिले बाबति वक़्तु सिर मुकमिल डेटा ऐं मुशावरत फ़राहम करे। जेकॾहिं मुल्क वाक़ई मुस्तक़बिल में पाणी जी खोट, सूबाई छिकताण, ज़रई बहिरान खां बचणु चाहे थो त फौरी तौर ते पॉलिसियुनि में इंसाफ़, शफ़ाफ़ियत ऐं साइंस ते ॿधल फ़ैसिला करणा पवंदा। ॿी सूरत में ईंदड़ हर ख़रीफ़, ईंदड़ हर रबी सिंध लाइ हिकु नई आज़माइश बणिजी पवंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं एहसान लगारी जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। काछे में गाज बंद जो मरमती कमु हमेशह आपाशी खाते लाइ सोनी झिरकी बणियलु रहियो आहे। दादू आपाशी खाते गाज डिवीज़न जी नाइरी सबबि खेनि रिकॉर्ड में मुकमल ॼाणायल गाज डाउरेशन बंद जे केतिरनि ई हिसनि जो कमु कॾहिं बि संजीदा ऐं मयारी तरीक़े सां न तइमीर करायो वियो आहे, छो त हिते आपाशी कांबोरनि जो सभ खां वॾी कमाई ऐं रोज़गार आहे। हिन वक़्त बि अध में रहियल मरमती कम जा किरोड़ें रुपया करप्शन में हज़म कया विया, पर बंद जी मरमत लाइ हिकु पथर बि न रखियो वियो। सावण जी मौसम साल 2019 खां 2024 ताईं आयल मुसलसल बोडन गाज बंद टुटण करे काछ जे इलाइक़नि में बर्बादी थी। केतिरा ई घर, रोड, रस्ता लुढ़िया ऐं कामोरनि जी कमाई जा दर खुलियल रहिया। 2025 सावण जी मौसम शुरू थी वई आहे, लेकिन बंद जी नामुकमिल हिसनि जी मरमत जो कमु तिर जेतिरो बि न कराइजी सघियो आहे। न वरी का अहिड़ी अॻभराई कई वई आहे। ज़बून हाल बंद जा हिसा हिन वक़्त बि वहिकरण जे निशाने ते आहिनि। आपाशी खाते जो को बि तवजह न आहे। काछे वासियुनि लाइ ख़तरा अञा बि टरिया न आहिनि, छो त बंद जी कमज़ोर हालति सबबि इलाइक़े में ख़ौफ़ छायल आहे। जॾहिं बि सावणी अचे थी, नए गाज जी ॿूड़ जा विसरी वियल ख़ौफ़ माण्हुनि लाइ वरी ताज़ा थी वञनि था। गुज़िरियल 5-6 सालनि खां नए गाज जे ॿोॾियुनि में तबाह थियल गाज डाइवरेशन बंद जो आपाशी खाते दादू डिवीज़न अमले पारां मुकमल ॼाणियल कमु अञा बि अध में रहियल आहे। आपाशी कांबोरनि ठेकेदार, सब इंजीनियर, सर्वेर, दारोगे ऐं ॿिए अमले जी मिली भगत सां मरमत जा मिलियल पैसा हड़प करे रहियल कमु मुकमल न करायो वियो आहे। 0 पॉइंट चकरी जी पीड़ में खजंदड़ दीवार जो कमु बि अध में रहियल आहे। केतिरनि ई आरडियुनि जी मरमत बि न कराई वई आहे। गुज़िरियल साल बंदि खे पियल घारनि खे कांबोरनि आरज़ी तौरु मशीनरी वसीले रेती बजरी जी भराई करे बंदि करायो आहे, पर मज़बूत तरीक़े सां वरी बि नाहे ठाहे वियो। तबाह थियल आरडियुनि जा हिसा जेके कंहिं बि वक़्तु लुढ़ी सघनि था, जॾहिं त गाज बंदि खे लॻल
तीर भित जे पासनि में पथरनि जी पिचिंग में बि गैर मयारी नमूने कमु करायो वियो। अंदरें हिसे में बजरी ऐं रोड़ी जी भराई खां पोइ सन्हनि पथरनि जी गैर मयारी नमूने सां पिचिंग कराई वई, जंहिंमें तार जो बि घटि इस्तेमालु हुजण करे पथर उखड़ी विया आहिनि ऐं लापरवाही, नाअहली, करप्शन ऐं गैर मयारी कम जा मुख़्तलिफ़ तरीक़ा ऐं नमूना सिर्फ़ु गाज बंद जे मरमती कम ते इस्तेमालु थींदा रहिया। इंतिज़ामिया पैसे बचाइण जे चकर में बंद जी RD 3, 4, 5 ऐं 18 खां 25 RD समेत केतिरनि ई हिसनि ते मरमत न कराए सघी ऐं जारी थियल पैसा हड़प कया विया। बंद जी हालति हिन वक़्त ताईं ज़बून हाल नज़र अची रही आहे। साल 2025 जी सावणी मौसम में बरसातनि दौरान नए गाज जे इम्कानी तेज़ ऐं तूफ़ानी वहिकरनि में बंद खे ॿीहर घारण लॻण वारे इम्कान खे कंहिं बि सूरत में रद्द नथो करे सघिजे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त आख़िर गाज बंद जो मरमती कमु मयारी तरीक़े सां छो नथो करायो वञे। हुकूमत ऐं आपाशी खातो हज़ारे इंसाननि जी दरपेश तकलीफ़ुनि खे आख़िर हल कॾहिं कंदो। गाज बंद टुटण सबबि जेके घर, रोड, रस्ता, वसंदियूं वेढ़ा पाणी जे वर चढ़ी वञनि था, उन्हनि खे बचाइण लाइ गाज बंद जो मज़बूत हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। सिंध हुकूमत, आपाशी खाते दादू ऐं गाज डिवीज़न इंतिज़ामिया पंहिंजे कोताहियुनि ऐं करप्शन खे दुरुस्त करे काछ खे ॿीहर ॿोड़ाइण खां बचाइणु घुरिजे त जीअं काछ जा रवासी नुक़सान भोगण खां बची सघनि। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं इस्माइल लांघा जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आलमी तरक़ी में सिंधी समाज जे पोइते हुजण जा कारण जे उनवान हेठि सलीम जरवार लिखे थो, दुनिया पंहिंजे साइंसी इल्म सां मॉडर्न ऐं पोस्ट मॉडर्न दौर खां गुज़री मसनूई ज़हान जे दौर में दाख़िल थी चुकी आहे। इंसानी समाजी तरक़ी लाइ यकीनन रियासतूं, हुकूमतूं ऐं इदारा माहौल जोड़ींदा आहिनि। उन्हनि खे हलाईंदड़ फ़र्दनि जा तस्वर, महिनत ऐं नेक नियती इंसानी समाज जी तरक़ी जो बुनियादु विझंदा आहिनि। तरक़ी याफ़्ता समाज पंहिंजे रिवायतुनि मां निकिरी नए नस्ल खे जदीद दुनिया सां ॻंढे तरक़ी जा रस्ता खोले रहिया आहिनि। पर असांजो सिंधी समाज जेको पाण खे मुंहिंजे जे दड़े जो तसलसल त सम्झे थो, पर अॼु बि आलमी तरक़ी जे मुक़ाबले में सवें साल पोइते नज़र अचे थो। उहा विछोटी न रुॻो तालीम, टेक्नोलॉजी या मईशत में आहे, पर असांजी सोच ऐं अमल में बि वाज़िह आहे। सिंधी समाज जे पोइते हुजण जा केतिरा ई सबब आहिनि, पर सभ खां वॾो सबबु असांजी इनफ़राद जी तंग सोच आहे। हर फ़र्द चाहे उहो कहिड़े बि मनसब ते हुजे, सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ादनि खे तरजीह ॾिए थो। नतीजे में इज्तमाही सोच ख़तमु थी रही आहे ऐं उन करे तालीम, तहक़ीक़, इख़लाक़ियात, मेरिट ऐं समाजी ज़िम्मेवारी यतीम थी रही आहे। असांजो नौजवान जदीद इल्म खां कोहें दूर महरूमी जे अहसास में भोॻे पियो। सिंधी समाज जो पूरो इन्हिसार रियासत ऐं हुकूमत ते आहे। उहा असांजी फ़रारियत असांखे उहे बहाना ठाहिण ते मजबूर करे थी त हुकूमत जा इदारा कुझु नथा कनि। असीं छा करियूं, उहा सोच असांखे रिवायती दायरे में क़ैद करे थी ऐं असां नए दौर जे तक़ाज़ाउनि खे सम्झण में नाकाम रहिया आहियूं। इज्तमाही तौरु सिंधी समाज अञा ताईं रिवायती ज़िमेदारी निज़ाम में जकड़ियल आहे। मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में माण्हू अरबें रुपयनि जा कारोबार हलाए सवें माण्हुनि खे रोज़गार फ़राहम कनि था ऐं संदन औलाद आलमी मार्केटनि ज़रिए तरक़ी याफ़्ता ऐं ख़ुशहाल समाजनि सां ॻंढिजे थो। पर सिंध में हज़ारे एकड़नि जा ज़िमीदारी खे शौक़ तौरु ॾिसनि था ऐं जदीद कारोबार तरफ़ ध्यानु नथा ॾियनि। तफ़रीही मागन, सनत, ट्रांसपोर्ट, निजी अस्पतालनि या तालीमी इदारनि में सिंधी सीड़पकारी न हुअण बराबरि आहे। सिंध में ज़रई वसीलनि जहिड़ोक टमाटा, अंब या चांवर जो ख़रीदार बि घणो करे ॿिनि इलाइक़नि जा वापारी हूंदा आहिनि ऐं उहे असांजे वसीलनि मां पंहिंजे ईंदड़ नसलनि जी ख़ुशहाली तोड़े तरक़ी जा गस कढी रहिया आहिनि ऐं असां कारोबारी सोच खे अपनाइण में पोइते आहियूं। मिसाल तौरु बदीन में हर साल अंदाज़े मूजिबि 10,000 टन टमाटा मुनासिब अघु न मिलण सबबि ज़ाया थियनि था, छाकाणि किरोड़पति ज़िमेदार इहो सोचियो आहे त उन मां केचप या पेस्ट जी फैक्ट्री लॻाइजे। साॻी तरह मिरपुर ख़ासि या टंडे अलहियार में अंबनि जे जूस जी सनत शुरू करे सघिजे थी, पर अहिड़ी सोच जो फुक़दान आहे। सिंध जे ज़रई वसीलनि में आलमी मार्केटनि लाइ वॾी सलाहियत आहे, पर असां उनखे इस्तेमालु नथा करणु चाहियूं। सिंधी समाज खे पंहिंजे ईंदड़ नस्ल जी तरक़ी, ख़ुशहाली ऐं आलमी समाज सां ॻाढापे लाइ रिवायती सोच मां निकिरी हेठिन ॻाल्हियुनि ते अचिणो पवंदो। हर हाल में पंहिंजे ॿार जी सोच ऐं सलाहियतनि मूजिबि तालीम ॾियारणु,
सिंधी नौजवाननि खे ज़राए सां लाॻापियल जदीद टेक्नोलॉजी जी तरबियत ॾिनी वञे त जीअं उहे रिवायती ज़िमेदारी बदिरां जदीद ज़राए ते वापार में हिसो वठनि। मक़ामी सतह ते निढियुनि सनअतनि खे सरकारी ऐं निजी शिराकत सां हथी ॾियणु घुरिजे। सिंधी कारोबारी माण्हुनि खे आलमी मार्केटनि सां ॻंढण लाइ निमाइशनि या ऑनलाइन प्लेटफॉर्मनि जो इस्तेमालु करणु घुरिजे। सिंधी सीड़पकारनि खे तफ़रीही माॻनि, निजी अस्पतालनि ऐं तालीमी इदारनि में सीड़पकारी लाइ हिमथायो वञे, जेके मुनासिब मुनाफ़े सां गॾु रोज़गार जा मौक़ा पिणु फ़राहम करे सघनि था। सिंधी समाज जी तरक़ी जो दारोमदार असांजे नए नस्ल ते आहे। असांखे पंहिंजे ज़रई वसीलनि, सक़ाफ़ती विरसे ऐं सलाहियतनि खे इस्तेमालु कंदे आलमी मुक़ाबले लाइ तयारु थियणो पवंदो। जेकॾहिं असां रिवायती सोच मां निकिरी जदीद कारोबारी ऐं तालीमी मौक़नि खे हथी वठरायूं त सिंधी समाज न रुॻो आलमी तरक़ी सां गॾु हलण जे क़ाबिल थींदो, पर मोहन जे दड़े जी तारीख़ी विरसे खे बि नए बुलंदियुनि ते पहुचाए सघंदो। छा असां पंहिंजे रिवायती सोच ऐं अमल मां निकिरी नए नस्ल खे अहिड़े मुस्तक़बिल ॾियण लाइ तयारु करे सघूं था? इहो सुवालु इज्तिमाही तौरु पूरे सिंधी समाज खे महसूसु करणु घुरिजे, छो त हुकूमतनि पाण तां इहो वज़न लाइ ताक़त फ़र्दनि हवाले करे छॾी आहे। हाणे हिते जंहिं वटि जेतिरी ताक़त आहे उहो पाण खां कमज़ोर ते इस्तेमालु करे थो। दरसी इदारनि में तालीम, तहक़ीक़ ऐं मुशाहिदा माज़ी जो किस्सो बणिजी चुका आहिनि, जिते सियासत जे नाले ते ताक़त हथ करण लाइ ॼूंडा पट लॻी पई आहे। इदारनि में सियासी मुदाख़लतनि ऐं पंहिंजनि नवाज़ी जो समूरियूं हदूं किरास थी चुकियूं आहिनि। कंहिं वटि मालिकी जो अहसासु न आहे। मेरिट जी लताड़ सबबि सलाहियतनि जो क़त्ले आम थी रहियो आहे। उन जाइ ते चापलूसी, मंशात, करप्शन ऐं अहसास महरूमी जे करे ख़ुदकशियुनि जो रुझान वधी रहियो आहे। अहिड़ी सूरतहाल में असांजी हलंदड़ ऐं ईंदड़ वक़्त जे नौजवान लाइ कहिड़ो रस्तो बचंदो, जिते हली उहो नौजवान तरक़ी याफ़्ता समाजनि सां ॻंढिजी सघंदो या पंहिंजे वतन तोड़े वसीलनि जी हिफ़ाज़त करे सघंदो? हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं सलीम जरवार जो लिखियलु ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ज़िंदगी जी डोड़ ऐं ग़ुलामी जो निज़ाम जे उनवान हेठि विकी कुमार सांसी लिखे थो, इंसान जूं बुनियादी ज़रूरतूं मानी, कपिड़ो ऐं घर सदाई खां अहम रहियूं आहिनि, पर जॾहिं हिकु निज़ाम माण्हुनि खे सिर्फ़ु ॿिनि वक़्तनि जी मानी में उलझाए छॾे थो, तॾहिं उहे न त ताक़तवर माण्हुनि जी चोरी बाबति सुवाल कनि था, न साज़िशनि बाबति ॻाल्हि कनि था, ऐं न ई पंहिंजे हक़ लाइ आवाज़ु बुलंद कनि था। इहा ई उहा हिकमत अमली आहे जेका हर अहिड़े निज़ाम जो हिसो हूंदी आहे जेको ज़ुल्म खे जारी रखणु चाहे थो। अॼु जे समाज में आम माण्हू रोज़गार, बिजली जे बिल, इलाज, कर्ज़ ऐं नौकरी जे ॻोल्हा में एतिरो मसरूफ़ थी वियो आहे जो हुन वटि सोचणु, सिखणु या सुवाल करण लाइ वक़्तु ई बाक़ी नाहे रहियो। हुन ते उहो बार लगातार वधायो वियो आहे त जेकॾहिं हूअ सिर्फ़ु ज़िंदा आहे त ॼण त कामयाबु आहे। हुन ख़ामोशी खे ई हिफ़ाज़त सम्झी वरितो आहे ऐं खेसि इहो यकीन ॾियारियो वियो आहे त ख़ामोश रहण में ई भलो आहे। इहा हिकु शऊरी साज़िश आहे। माण्हुनि खे एतिरो मसरूफ़ कयो वञे जो संदनि ज़हन में का बि इनक़लाबी सोच बचे ई न सघे। उन्हनि खे ज़िंदा रहण जी अहिड़ी जंग में लॻायो वञे जो हू आज़ादु थियण जी जदोजहद करण जे क़ाबिल ई न रहनि। जॾहिं माण्हू सिर्फ़ु ज़िंदा रहण लाइ विढ़ंदो आहे, जॾहिं हूअ ॾींहुं राति इन कोशिश में हूंदो आहे त ॿारनि जे पेट लाइ खाधो मिले, दवा मिले या किरायो अदा थी वञे, तॾहिं हू कंहिं बि निज़ाम खे चैलेंज करण जी हिमत वञाए वेहे थो। हू न त इंसाफ़ घुरे थो, न सवाल करे थो त ज़ुल्म छो आहे, ऐं न सोचींदो आहे त हुन सां मुसलसल बेइंसाफ़ी छो थी रही आहे। इहो ई सबबु आहे जो समाज में जागरता जो पहिरियों क़दम सवाल करण सां जुड़ियल हूंदो आहे। जॾहिं माण्हू सवाल करणु शुरू करे थो तॾहिं हू सोचणु लॻे थो। जॾहिं हू सोचणु लॻे थो त सच ऐं कूड़ में फ़र्क़ु ॾिसणु लॻे थो, ऐं जॾहिं हू सच खे सुञाणे थो तॾहिं निज़ाम बदिलाइण जी ॻाल्हि करे थो। पर जेकॾहिं असां माण्हुनि खे फ़क़्ति रोज़ जी डोड़ में उलझाए रखूं त हू कॾहिं बि आज़ादी, इंसाफ़ ऐं अदल लाइ न उथनि। हू फ़क़्ति एतिरो सोचींदा त सुभाणे जो खाधो किथां ईंदो। तंहिं करे हक़ीक़ी तब्दीली तॾहिं ईंदी जॾहिं असीं सोचण खे हथी ॾींदासीं, सवाल करण खे ताक़त बणाईंदासीं ऐं माण्हुनि खे इहो अहसासु ॾियारींदासीं त सिर्फ़ु ज़िंदा रहणु काफ़ी न आहे, आज़ादु हुजणु ज़रूरी आहे।
ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं विकी कुमार जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अब्दुल गनी अब्दारिसर लिखियो, ॾिठो वञे त मुल्की सियासत में हर लम्हे उहा रस्म रही आहे, पर गुज़िरियल 20 सालनि खां ॾिसूं पिया त मुल्की अवाम जॾहिं बि पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते आयो आहे, पोइ मिसिंग पर्सन वारो इशू हुजे, चोरियुनि फुरनि जा वाक़िया हुजनि, अॻवान समेत काफ़ी इशूअनि ते अवाम हक़ घुरण लाइ जॾहिं बि रोडनि ते आयो आहे, उन वक़्तु सियासी धुरियूं पंहिंजी सियासी चालबाज़ियुनि वसीले कंहिं बि तरह सां उन इशू खे झगो कराइण लाइ हर हरबो इस्तेमालु कंदियूं रहियूं आहिनि। सिंध में पाणी वारे इशू समेत काफ़ी जॻहियुनि ते अवाम जे एहतजाज खे छड़ विछड़ करण लाइ लाठी चार्ज करे, तशदुद करे, गिरफ़्तारियूं करे काल कोठरियुनि हवाले कया विया आहिनि। उहो अमल संदन अॻिते लाइ परेशानी जो सबबु ज़रूरु बणिबो। सिंध सरकार ताज़ो ई सरकारी मुलाज़िमनि ऐं उस्तादनि खे संदन तनज़ीमी सलाह मशवरे खां पोइ कराची प्रेस क्लब खां CM हाउस ताईं पुरअमन एहतजाज रिकॉर्ड करण वारी काल ते जॾहिं हज़ारे मुलाज़िम कराची पहुता त मथनि तशदुद कयो वियो, लाठी चार्ज कई वई ऐं केतिरियूं ई गिरफ़्तारियूं अमल में आयूं, जंहिंसां उस्तादनि समेत सिंध वासियुनि में कावड़ वारी लहर छायल आहे। बाद में मामले खे थधो करण लाइ सूबाई वज़ीर नासिर शाह समेत कुझु क़यादत खे ॻाल्हियुनि वसीले एहतजाज ख़तमु करण लाइ उमाणियो वियो। बबरले धरणे जियां वरी बि उस्तादनि समेत सिंध वासियुनि खे लोली पाप ॾिनो वियो त जल्द तव्हांजो मसइलो हल कयो वेंदो, जंहिंसां नतीजो इहो निकितो त 10 मुहर्रम खां पोइ वरी बि सरकारी मुलाज़िमनि एहतजाज करण जो चिताव ॾिनो। केॾी न शर्मिंदगी जी ॻाल्हि आहे जो जंहिं उस्ताद महिनत करे ॿार खे पढ़ायो ऐं बाद में उन्हनि शागिर्दनि हथां उस्तादनि ते तशदुद कराए वियो। एहतजाज हर पाकिस्तानी जो बुनियादी हक़ आहे। असांजूं हमदर्दियूं मुअज़्ज़ज़ उस्तादनि सां गॾु आहिनि। असां सूबाई हुकूमत जे वसवारनि खे आगाही ॾियूं था त पंहिंजे हक़नि लाइ रोडनि ते वेठल सिंध वासियुनि सां इंसाफ़ कयो वञे, उन्हनि खे जाइज़ हक़ ॾिना वञनि। वतन जे कोई वजूद में ॼण समण जो तूफ़ान छुली रहियो आहे, ॿुॾण ते आहिनि अव्हां जा ॿेड़ा, अव्हां जो साहिल लुॾी रहियो आहे, ताक़तनि जे अंधनि कुमीतनि मथां सवारी का देर नाहे, लगाम में नाहिनि हथ अव्हां जा, रकाब में यार पेर नाहे, अव्हां जूं अखियूं अंगनि में आहिनि, ॾिसो ही माण्हू लखनि में आहिनि, हिसाब चुक्तो करे वठण लाइ पवार सारा पटण में आहिनि, ही रात कारी लुड़ी थी हाणे, अचे थो योमे हिसाब वेझो, क़यामतनि जी घड़ी बि वेझी, अव्हां लाइ आयो अज़ाब वेझो। अब्दुल गनी अब्दारिसर जे हिन लेख सां अॼोके प्रोग्राम सोच वीचार जा समूरा रंग हवान में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।